शहलागुल ऑफिशियल यूट्यूब चैनल आहे जेके सब्सक्राइब कंदासीं बेल आइकन खे दबाईंदासीं टों। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जी त शहलागुल शो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहे। उमेद कयां थी बिल्कुलु ठीकु ठाक मज़े में हूंदा। ऐं मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त तव्हांजो फीडबैक त माशाअल्लाह सां तमामु घणो कमाल आहे। तव्हांजी कमेंट्स में भरमार हूंदी आहे ऐं तव्हां पंहिंजे पसंदि ॿुधायो था पिया न, उहा बि कमाल आहे। इन करे जो कोई वॾी लिस्ट ठहियल हूंदी आहे तॾहिं हिन आर्टिस्ट खे घुरायो, हिन असांजे जेको पाकिस्तान जो लेजेंड फनकार आहे उनखे घुरायो। खोड़ सारी तव्हांजी पसंदि ऐं नापसंदि असांखे ख़बर पइजी वई त असां बि तव्हांखे कॾहिं कॾहिं ऑप्शन ॾींदा आहियूं त हिननि खे घुरायो त छा थींदो कि अगरि ॿियो को आर्टिस्ट अचे त उनजो छा असांखे मतिलबु कि फीडबैक तव्हांजो आहे। पर तव्हांजी सभु मोहबतूं आहिनि, जंहिं तरीक़े सां तव्हां असांखे कमेंट्स कयो था, प्यार ॾियो था, मोहबत ॾियो था, माशाअल्लाह सां द शहलागुल शो तव्हां सभिनी खे तमामु घणो पसंदि अची रहियो आहे। इहा सभु तव्हांजी मोहबत आहे। अॼु मूं वटि उहो शख़्स आहे, उहा शख़्सियत आहे, उहो माण्हू आहे जंहिंजे लाइ तव्हां सभु जॾहिं उहो स्टेज ते पहुचंदो आहे तॾहिं धमाकेदार एंट्री थींदी आहे। जॾहिं के प्रोग्राम में पहुचंदो त बाक़ाइदा जेको माहौल आहे सो दमादम मस्तु गलंदर थी वेंदो आहे। उन खां अलावा जॾहिं हुनजो तव्हां आवाज़ ॿुधंदा त तव्हां चवंदा हुनखे ॾिसी करे ईअं थो लॻे सुहिणा लॻंदा आहे अली वाला। आए हाय छा त इहे लफ़्ज़ आहिनि। असां सभिनी जे सिंध जो असांजे पाकिस्तान जो लेजेंड फनकार आहे तुफ़ैल संजानी सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीकु आहे। मां नंढड़ो आर्टिस्ट आहियां, तव्हां वॾी तारीफ़ करे आई मुंहिंजी। ईअं न ऐं तव्हां माशाअल्लाह माशाअल्लाह बहितरीन आर्टिस्ट आहियो, बहितरीन पर्सनैलिटी आहे तव्हांजी। सदाबहार आर्टिस्ट आहिनि। जॾहिं बि असां ॾिठो आहे मुल्कंदे खिलंदे ख़ुशि थींदे मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे तव्हांखे ॾिसी करे। ज़िंदगी जियापो आहे ऐं मुंहिंजे मालिकनि मौला जो फरमान बि आहे त ज़िंदगी ॾाढी ॾुखी बि आहे ऐं ॾाढी सोली बि आहे। ॾुखी बि तव्हां पाण बणायो था, सोलो बि तव्हां पाण बणायो। इन में कोई शक न आहे। तव्हां अगरि मुश्किल वक़्त में खिलणु चाहियो त बि खिली सघो था। मां हिकिड़ो इहो त पुछंदसि त भई हिन फील्ड में इत्तफ़ाक़न आयो या मतिलबु प्री प्लान हुयो या कंहिंजो एम हुयो या चवंदा न हिकिड़ो पुछता पुछ हिकिड़ो सिलसिलो हले थो? ईअं बि आहे ऐं मुंहिंजो पंहिंजो ज़िंदगी जो हिकिड़ो पंहिंजो ज़ाती एम हो। मुंहिंजो बाबा साईं उस्ताद मरहूम मोहम्मद जुमन जो पहिरियों शागिर्दु हो। मुंहिंजो वालिद साहिबु पंहिंजे माउथ आर्गन तमामु सुठो वॼाईंदो, जेको तमामु ॾुखियो साज़ आहे। उहो बि बाबा सिखियो। हा, ऐं मुंहिंजो वालिद साहिबु बेंजो ते ॻाईंदो हो। हालांकि बेंजो ते ॻाइणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। अच्छा, वॼाईंदा बि पाण हुया, वॼाईंदा बि पाण हुया, परफॉर्म कंदा हुआ। अकॉर्डियन मुंहिंजे वालिद साहिबु सिखियो, हारमोनियम मुंहिंजे वालिद साहिबु सिखियो, उस्ताद जुमन जी शागिर्दी में रही करे। मुंहिंजो वालिद साहिबु खां हिसो मूंखे मिलियो आहे। अच्छा, उस्ताद बि बाबा आहे? उस्ताद, बिल्कुलु माशाअल्लाह। ऐं मूंखे चई त बी प्रोफेशनल, ऐं तुंहिंजे लाइ दुआ कयां थो, तुंहिंजे लाइ स्पेशली दुआ कयां थो त जेको कमु आउं न करे सघुसि बी प्रोफेशनल दुनिया में उहो तोखे ॾिसां बि पियो तोखे दुआ बि कयां पियो त उहो बी प्रोफेशनल। अच्छा, पेरेंट्स में बि घटि घटि अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजे सपोर्ट कंदा आहिनि। इट मीन्स उहा शइ मूं वटि आहे त मां पंहिंजे औलाद में ॾिसां त उन ते उहा ई ख़ुशी महसूसु करे जहिड़ो मां पाण आहियां। ऐं घणा माण्हू चवंदा त हीअ त करे पियो पर मां बि कयां, मूंखे कुझु न मिलियो त उहो डिसार्ट थी वेंदा आहिनि। जेका अॼुकल्ह म्यूज़िक हले थी उन खां हटी करे सूफ़ी अज़्म में रही ऐं पंहिंजे उन कम खे वठी करे कि तव्हां दुनिया में बि खोड़ सारा कलाम कया, केतिरा माशाअल्लाह अनगिनत तव्हां एल्बम्स कया आहिनि। पाण खे छा पसंदि आहे? मूंखे ज़ाती तौर जेको आहे न, हालांकि मां ॾाढो भरियल म्यूज़िक पसंदि कंदो आहियां ॻाइण जे लिहाज़ सां। ॿुधण जे लिहाज़ सां मां चवंदो आहियां म्यूज़िक घटि हुजे जेका शइ मां ॿुधां। अच्छा, जीअं मिसाल जे तौर अलगोज़ो आहे या सुरंदो आहे या फ्लूट आहे, इन क़िस्म जेका मेलोडी जेका आहे उहा मां ॿुधां। ॿुधण जो मुंहिंजो पंहिंजो मिज़ाज आहे। अच्छा, मां चवंदो आहियां ॻायां त मूं वटि घटि में घटि 50 म्यूज़िशियन हुजनि। बिल्कुलु ईअं ई आहे, छो जो असल में माहौल तो जुड़े त पोइ मज़ो तो अचे। मां त चवंदी आहियां हमेशा त तुफ़ैल भाई जेको स्टेज ते माना धूम धड़ाको लॻाए छॾंदो, बल्कि स्टेज ते चवंदा खैर ई न आहे, तव्हां बि कान स्टेज मैडम बस सलामत हुजे। ऐं खोड़ जॻहनि ते ईअं थियो आहे। हिकिड़ो त स्टेज भॻो पागल में पेर फासी पियो हूंदो स्टेज मतलब इहो असांजो इल्ज़ाम लॻियल आहे, उहो जेन्युइन आहे, सही आहे। बिल्कुलु आहे, बिल्कुलु ई थियो आहे। कॾहिं कॾहिं के प्रोग्राम में ॾाढो फासी पवंदो आहे न, पोइ मां चवंदो आहियां कीअं निकिरजे। हाणे प्रोग्राम हले पियो ऐं साम्हूं प्रोग्राम जो बि मज़ो कोन्हे। मां चवंदो म्यूज़िक तव्हां बंदि न कयो जेसी तक मां इशारो न कयां। पोइ ॻाईंदे नचंदे छोकिरे खे माइक झले पई, मां अचां थो बसि हिकिड़े मिंट में, हेठां लही करे म्यूज़िक हलंदो रहंदो। हा, अबा काॾे हो? भाऊ काॾे हो? भाऊ गाॾी में वियो। इहो छा आहे? मतिलबु 8-10 कलाम ॻाए वञो था बैक टू बैक उनजे फरमाइश ते, आख़िर में तव्हांखे वराणी में मिलंदो आहे त उस्ताद हाणे को सुठो कलाम हाणे को सुठो जेके पहिरियां उहे छा हुआ यार। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, इहे पुठियां त भला त तकरीरूं कयूं। सो बहरहाल इन फील्ड में केतिरा साल थी आहिनि? तकरीबन ईमानदारी आहे, सच आहे। छो जो असां हिन सां उमिरि में मल्टीप्लाई कंदासीं। हाणे सोचणो पइजे। तकरीबन 25-30 साल थिया हूंदा कम से कम।
माना मां किथे हिसाब कया बि कैलकुलेट करणो पवंदो ऐं मूंखे इलाही पोइते वञिणो पवंदो ॼण मां आहियां ई कोन। फर्स्ट जिंदगी जो पहिरियों प्रोग्राम शिकारपुर म्युनिसिपल हॉल में कयो। अच्छा याद है। हाँ याद। केतिरी उमिरि तव्हांजी? मुंहिंजी तक़रीबन भी 13-14 साल जो हूंदुसि। अहिड़ो कोई यादगार प्रोग्राम उन खां अलावा किथे थियो आहे तव्हांजो? एड़ा यादगार प्रोग्राम खोड़ जा थिया आहिनि। अच्छा अहिड़ो प्रोग्राम जेको पंहिंजी जान छॾाई हुजे म्युनिसिपल खे अलॻि हुजे उहो हिकिड़ो दफ़ो ईअं बि थियो प्रोग्राम ते ॿ भाई वेठा आहिनि थिया जीअं ई असां सामान वामान लॻायोसीं हिकिड़ो भाउ अदा असांखे जीएसटी जो कलाम अञा अलो मिया मूं कई त ॿियो भाउ थियो बंदि कर पीपी जो कलाम ॿुधायो बंदि कर खबरदार बंदि कर। मां अदाउनि जी जॾहिं मां चवां थो बंदि कर हाणे जॾहिं हुनजो कलाम स्टार हुनजो न मुंहिंजो कलाम एतिरे क़दुरु जो उन्हनि ॿिन्ही भाइरनि में पाण में फाइट थी पई असां तंबू खां भॻासीं ॿाहिरि हाणे काॾे वञे हिकिड़े टाइम अच्छा शहरा ॾिसो हिकिड़े टाइम ते हिकिड़ो कलाम थी कुझु बि थी पई हिकिड़े टाइम ते ॿ कलाम नथा कनि ईअं न त असां हिकिड़े कलाम जी ॻाए धुन ॿिए कलाम जी ॻाए त महाराज ये त ख़ैर ज़िंदगी जो हिकिड़ो सिलसिलो आहे हलंदो रहे थो पियो। फैमिली में केतिरा मेंबर आहिनि? फैमिली में हिकु घरवारी आहे उहा त आहे भाभी जैसे कपड़ा है कम ही ना मिली के मज़ो है पुट आहे माशाल्लाह ऐं हिकिड़ी भेण आहे ॿ भाइर टे भाइर उन्हनि रो असां सभु उहो गुज़ारियो बचपन में बाक़ी भेण मूंखां वॾी आहे मूंखां हिकिड़ो वॾो ब्रदर आहे मूंखां हिकिड़ो नंढो भाउ आहे ऐं अच्छा हिकिड़ो करे ॿुधायो कंप्लीट न ॿुधायो छो हिकिड़ो ॿ टे चार भेनरूं हिकु ॿ टे चार भाइर हिकिड़ी भेण पंज। अच्छा सभिनी खां वधीक फैमिली में ज़ाल या औलाद ज़ाहिर ॻाल्हि हिकिड़ी प्रायोरिटी रखनि था माउ पीउ भाइर भेनरूं आहिनि अटैचमेंट फैमिली में कंहिंसां आहे घणी तमामु हद खां वधीक मुझे ज़्यादातर हिन वक्त जेका अंडरस्टैंडिंग आहे जितरो भी मामलात वो मिसेस से ज्यादा है। अच्छा अच्छा हाँ 100% मतलब कोई भी मामलात कोई भी गालियों कोई भी मतलब अॼु ॾींहं तक ईअं चइजे त मुंहिंजी सॼी फैमिली जेका आहे मुंहिंजो भाइटियूं भाणेजियूं हीअ वग़ैरह हिक ॿिए खे मिसालूं ॾींदियूं मूंखे चवंदो चाचू मामू तव्हांजी शादी खे तक़रीबन 35 साल थियण वारा आहिनि तव्हांजी एतिरी अञा तक अंडरस्टैंडिंग कीअं आहे तव्हां अॼु बि ईअं मिलंदा आहियो ॼण कल जा घोटकूं वारा आहियो कुझु चक्कर त न कुझु चक्कर असांखे शादी आहे इश्क जी शादी आहे इहा त ॻाल्हि इहा उनजी जेका कंटिन्यूटी आहे मां हिकिड़ो दफ़ो मूंखे मुंहिंजी मिसिस फरमाइश कई 2-3 साल गुज़री आहे मूंखे चई तव्हां सां घणो छो नथा ओए इहो इन ते वॾा मामला थिया जिते मुंहिंजी अपील आहे मां चयोमांसि छो मां तोसां छो लड़ां सही ॻाल्हि आहे ऐं मूं तोसां इश्क मोहबत जी ज़ाल मुर्सन में जहिड़ा थींदा आहिनि बिल्कुलु ऊंच नीच थींदी आहे मुंहिंजी फरमाइश आहे त तव्हां मूंसां विड़ो ओए होए होए इहा जो फरमाइश न कर महिरबानी दुखी थींदी ॾाढी तुम्हारी फरमाइश जेका इहो कलाम जमालो थींदो कती आयो कहिड़ा हो जमालो जी तमाम बेहतरीन कचेरी हली भी गाल बोल तो फैलबास आई यकीन मनो तो मना कचेरी में मौजू तो रहना था जैसा कलाम की फरमाइश का कान के हालांकि पूरी वडी लिस्ट है बहरहाल मां यो जरूर पूछन से दिल जे विचो केड़ा दोस्तन ए केतरा है मकसूद दोस्त है मुखे उन जी तमाम घणी सिकल लगी है मुखे जने सिकल लगी है मां न दिसदो आ त राजा बथन पिया या बिजी होदा अज मुझे वरी कॉल न करदा है तो उन से मां ॾाढो गुस्सो कंदो आहे पोरी मुखे फिर मुखे खबर है हिसाब किताब जने मुखे कॉल कंदा है ना वो तो शुरू थो त ॻाल्हि त ॿुध असांजा मसला मतलब तव्हां मुंहिंजो फोन कीअं न आहे कई हालांकि कोई कमु कोन्हे हिकिड़ी ॻाल्हि स्क्रिप्ट थी न मां बदिलजी वई असांजा सेगमेंट आहिनि तमामु जेके से अहम जेके हिन प्रोग्राम में थोरा चार चंड लॻाए छॾींदा आहिनि पहिरियों जेको असांजो आहे सेगमेंट उहो आहे रैपिड फायर जो रैपिड फायर असां तव्हांखां पुछंदासीं तकड़ा थोरा सवाल हूंदा उन खां पोइ फ्लैशबैक जी तरफ़ वेंदासीं ऐं रैपिड फायर जो जेको पहिरियों सवाल आहे उहा त ज़िंदगीअ में सभ खां वधीक अहम कहिड़ी शइ आहे फैमिली कैरियर या परस्तार खुद जिंदगी लाइफ पंहिंजी सेल्फिश त न ओके जी ॿियो सवाल आहे त तव्हां हिकिड़े जहाज़ में मौजूदु आहियो ऐं जहाज़ क्रैश थियण वारो आहे ऐं तव्हां वटि सिर्फ़ु 2 पैराशूट आहिनि त पोइ तव्हां उनजो इस्तेमालु तव्हां कीअं कंदो उनखे खे बचाइणो आहे बचाइण में जेके ऑप्शन से ॾाढा ॾुखिया आहिनि मुमताज़ मौलाई के बचाइंदो अने शमन मीराली के बचाइंदो या मंजूर सखीरानी के बचाइंदो मां तो कोशिश कंदो टनी के बचाया पर जेको भाकुर में आयो वो एडी अफरा तफरी में मां सोचंदो सब मुझे ख्याल में क्रैश थी ना पोइ
ऑप्शन ॿुधाईंदड़ खपे कोई हिकिड़े कंहिंखे बि भाॻो तुंहिंजे खे तो मां जेको जल्दी अचे जेको जल्दी अचे असां में डिसाइड ते ॻाल्हि बीठी जेको जल्दी ऐं उन खां अलावा जो आहे असांजो सवाल त तव्हां कंहिं मसइले में अची विया हो अचानक सभ खां पहिरियां तव्हां कॉल कंहिंखे कंदा ज़ाल आहे दोस्त आहे या उन खां अलावा को थर्ड पर्सन जेको तव्हांखे ख़बर हुजे पहिरियों मां फोन जेको आहे पंहिंजी घरवारी खे कंदुसि ॿियो सेकंड वॾे भाउ खे कंदुसि अच्छा सिंगर न हुजो हा त छा हुजो आहे सियासतदान हुजो आहे डॉक्टर हुजो आहे या पायलट हुजो आहे सिंगर न हुजे सियासतदान त बिल्कुलु न हुजे छो सियासतदान डॉक्टर त सफ़ा न हुजे सो बाक़ी बचो पायलट मां जहाज उड़ाए वञो जहाज में जेकॾहिं मां पायलट न हुजे त कंडक्टर ज़रूर हुजे उस्ताद आगे लियारी वारो उतारंदा अच्छा इते में ऑप्शन आहे लियारी में लहंदो सो भी जहाज में लहंदो वाह बचा गया ता पैराशूट आ उते काजना जेको तकड़ो आहे जल्दी लहंदो उनखे लाईंदासीं अच्छा जी असांजो ॿियो जेको सेगमेंट आहे उहो आहे फ्लैशबैक जो अच्छा फ्लैशबैक जो पहिरियों सवाल त कहिड़ी उहा ॻाल्हि आहे जेका तव्हांजे फैंस खे ख़बर न आहे उहा सिर्फ़ु तव्हां ताईं महदूद आहे अॼु उहा शेयर कयो मुंहिंजी जेका मैरिज आहे मुंहिंजी जेका शादी आहे उहा फैंस खे ख़बर न आहे छो जो अमूमन अञा तक छो उनजी वजह आहे त तक़रीबन माण्हू मूंखां पुछा कंदा साल शादी तव्हांजी पंजनि में थियल आहे पंजनि में थियल आहे हितां थियल आहे मिटनि मां थियल आहे या गैरनि मां थियल आहे हा लव मैरिज थियल आहे असांखे त पर्सनली ख़बर आहे पर फ्रेंड्स खे शायदि फ्रेंड्स खे नी ॻाल्हि सेकंड जेको क्वेश्चन हुओ त ज़िंदगी जी सब खां वॾी एक्साइटमेंट कॾहिं मिली माना जेको ख़ुशी हुई उहा कॾहिं मिली ज़िंदगी जी फर्स्ट ख़ुशी जॾहिं फर्स्ट टाइम मां पीटीवी अवार्ड जे लाइ नॉमिनेट थियो हुउसि अच्छा माशाअल्लाह वॾी ॻाल्हि हूंदी आहे ऐं एॾा वॾा लीजेंड आर्टिस्ट हुते वेठा हुया ऐं मूंखे अवार्ड न मिलियो लेकिन आउं उन जी लिस्ट में जॾहिं मां उन ऑडिटोरियम में वेठो यकीन कयो मुंहिंजी जेका छो जो पीटीवी गवर्नमेंट जो वॾो अवार्ड आहे अच्छा अहिड़ी का ग़लती जिते ताईं पछताओ थियो हुजे ईअं मूंसां खोड़ दफ़ा थियो आहे त मां जॾहिं गैरेज में कमु कंदो हुउसि त पोइ मुंहिंजे चाचा जी दुकान हूंदी मुंहिंजे गैरेज जे साम्हूं अच्छा मतलब मैकेनिक जो कमु हा ईंदो आहे हा वाह पोइ भाई छोटे गाड़ी निकाल हा साइकिल ते वेंदो हुउसि सामान वठण जे लाइ तक़रीबन किलोमीटर पोइ जॾहिं उते पुॼंदो हुउसि सामान वठंदो साइकिल चाचे जी उते बीठी हूंदी मां दुकान ते मोटी ईंदो हुउसि पोइ मूंखे अचानक चाचा ॾिसंदो चवंदो चुराए ॾींदा जी हा ॾींदा साइकिल मुंहिंजी खणी वई जो कॾहिं जी मुंहिंजी साइकिल खणी पड़ी मुंहिंजो साइकिल किलोमीटर परे बीठी आहे थी उते छॾिया मां पंधि आयो आहियां केॾो होशियार होता मां केतिरो होशियार हूंदो ज़माने में अल्लाह वधी या विसारण जी थोरी ग़लती नंढी मां थोरी ग़लतियुनि मां अचे थी पई अच्छा ज़िंदगी जो सभ खां वॾो उहो ॾुख जॾहिं मुंहिंजी अम्मा मुंहिंजे हथनि में वई इहा मुंहिंजी ज़िंदगी जो सभ खां वॾो ॾुख ऐं यकीन कयो ऐं एॾो वॾो मूंखे बसि उन जे बारे में जेतिरी बि डेफिनेशन अदा नथो करे सघे माण्हू हक़ अदा नथो करे सघे अच्छा इन से गॾु रिलेटेड हिकिड़ो सवाल आहे ॾुख जे तरफ़ त ज़िंदगी जो सभ खां वधीक ख़ुशी कहिड़ी मिली बसि भाभी जी शादी खां अलावा भाभी जी शादी न बना सघो मुंहिंजी सभ खां वॾी ख़ुशी इहा आहे त मूं जेतिरी स्ट्रगल कई आहे अॼु जेको बि पाकिस्तानी आहे अगरि जेकर पाकिस्तान जा 22 करोड़ माण्हू आहिनि 22 जा 22 करोड़ मूंखे माण्हू सुञाणनि था सोना लॻंदा नो डाउट या उहा अचीवमेंट मूंखे नाले खां न बि सुञाणनि था मूंखे भरे खां चवनि आप वही है ना सोना तव्हां उहो ई आहे न सोना वाह ज़बरदस्त इन में कोई शक न ऐं उने त कलाम तव्हांजी लाइफ ई चेंज करे बिल्कुलु सोना लॻंदा अली वाला मूं गीत किथे कंहिं यूट्यूब चैनल ते हिकिड़ी लिंक उनजी ॿुधी के फनकार जी पोइ उहा लिंक ॾिठी त मूं वरी उनजो सॼो जो गानो यूट्यूब तां कढियो त उन थोरो मूंखे ॻायो अच्छा मुझे यार ये कमाल जो कलाम है सही ऐं अगर हिन सॼो नाहे गायो हिकु हा पूरी मुझे यार सॼो कलाम किथां ॿुधी यूट्यूब ते मूं उनखे सर्च कयो त हिकिड़ो पुराणो कवाल हुयो उन किसो बयान किसे तां वरी उन में किसो बयान करे पई पूरी उन जे सिंक लाइन उन कढी वो हिकिड़ो अस्थाई अंतरो ऐं ॿियो अंतरो ॿ अंतरा हूंदा बस सभिनी खे सर्च कयोसि त सिर्फ़ु 2 अंतरा ॻाया आहिनि वरी पोइ मां हिनखे सर्च कयो हिकिड़ो नाथ ख़्वाह हुयो उन ॿियो कलाम उन 2 अंतरा लेकिन उन एक्स्ट्रा ने 8 अंतरा ॿिया पढ़िया उन्हनि मां वरी हिकिड़ो अंतरो मूंखे वणियो उनखे खयो अच्छा मां उनखे लिखी करे तयारु कयो मां चयो राणी किथे स्टूडियो में किथे टाइम मिले त मां हिनखे रिकॉर्ड करां स्टूडियो में इत्तेफ़ाक़ सां उन वटि को
10 ॾींहं या 15 ॾींहं पहिरियां इहो को ट्रैक आयल हुयो। अच्छा अच्छा ट्रैक ॿाहिरि जो आहे। सही ॿाहिरि जो ट्रैक है किथां ठारायो था? पाकिस्तान खां ॿाहिरि जो ट्रैक आहे। ओ कमाल वक्त देने करवा के आए भी कमाल। हा उन मूंखे चयोसि वीचारी गीत आहे कसीदो आहे इहो रिकॉर्ड करणो आहे। मूंखे चई राज वे मूंखे ट्रैक ॿुधाए। मूंखे चई कॉर्ड्स सुर ऐं सभु शइ गीत ते परफेक्ट आहे। मूंखे कंहिं बि क़िस्म जी मेहनत करने की जरूरत नहीं। वाह वो माइक पे बीठो कोरस करे गाए वोकल करी परफेक्ट। मूंखे चई यार ही त कमाल थियो न त एडिट कंदा हो यार न साइडा सुर के मथे कर हेठ कर परफेक्ट मूं गाई करे उनका व्हाट्सएप पे वठी करे हली साल पूरो मूं व्हाट्सएप ते अच्छा के कोन ॾिनो ओ छो भला बस मोट हुयो मतो कॾहिं बि किथे को एल्बम्स वग़ैरह जो थींदो या किथे मूंखे बि विसरी वियो कलाम हिकिड़ो दफ़ो हज़रत सखीलाल शहबाज़ कलंदर साईं जी बाग़ामी गाना वॼाइण तो मूंखे कलाम ॿुधुसि के दुकानदार वटि वियुसि जेके कंप्यूटर ते गाना वाना भरींदा अच्छा हिकिड़ो कसीदो ॻायो आहे अच्छा अच्छा मुझे तरफ़ा ही तोखे गिफ्ट आहे संगत वग़ैरह को अगर भरण वग़ैरह अचे थी तो उनके तां भरे ॾे वाह उनके ॾेई मां हली वियुसि उतां हज़रत सखीलाल शहबाज़ कलंदर साईं जी बारगाह मां इहो गिफ्ट थियो माशाअल्लाह बेहतरीन न त आगे किथां रिलीज करता है रिलीज था उतां ही स्टार्ट थियो बस वही एक लख वाली गाना ठंडी हुई रूट ठंडो वियो आवाज़ टीवी ते मूवी वियो आवाज़ टीवी वारनि खे कट करे उन्हनि सोशल मीडिया ते रखियो उतां धूम मची वई ॿिए कंहिं दोस्तनि सोशल मीडिया ते रखियो उतां धूम नहीं त मां सम्झां थी त पाकिस्तान जे कंहिं बि सिटी में वञो मां हिन वक़्तु पाकिस्तान टूर ते वियल हुअसि रिसेंटली उते मां रिक्शन में गाॾियुनि में ट्रक में जिते किथे कोई गाॾी क्रॉस करे मां ख़बर अथव सीन कहिड़ो पई कयां गाॾी भर मां कयो पियो उस्ताद उस्ताद असां इहो सीन कयूं पिया त मां अलाह सीन तव्हांखे ॾेखारियो अची वञे थोरो बिल्कुलु सोहणा लगदे अली वाला वाह प्यारा लगदे अली वाला किसी भी मैदान विचों जा सुन ले नहीं ओ भजदे अली वाला सोहना लगदे अली वाला अली मौला मौला अली मौला मौला अली मौला मौला अली मौला मार के बोदला साईं जिस दम हांडियां दे विच पाया तेवर बदले लाल सखी दे जोश शहबाज आया बोदला किथे तू हुण आजा 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 ते क्यों सजदे अली वाला सोहना लगदे अली वाला इंज दी जुर्रत कीती सैयद विच तारीख दे छा गई बंदियां दे विच एक बंदे दी इंज दी शामत आ गई नारा मार के हैदर दसिया 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 इंज गजदे अली वाला सोहना लगदे अली वाला मैं लाल अली दा प्यारा मेरा नाना कमली वाला हसन अब्बास वीर ने मेरे मैं करमा वाला चढ़ के मोड़िया ते हुसैन बोले नाना इंज सजदे अली वाला सोहना लगदे अली वाला क्या बात है जबरदस्त अच्छा हिन वक़्तु कहिड़ा कहिड़ा प्रोसेस आहिनि जेके हलनि था पिया कमनि जा ऐं के अहिड़ा लेटेस्ट सॉन्ग या सुहिणा लॻंदा आहे अली वाला जे टकर जो अॼु मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ज़बरदस्त न्यूज़ ॾियां ओहो शेयर कयो हा तव्हांजे चैनल तां वेही करे मां दोस्तनि खे ज़रूर सोहना लगदा है अली वाला पार्ट 2 हां बिल्कुल उन्हीं जो मूं थीम स्टोरी रखी आहे ऐं उन जे जेके लिरिक्स उन जी जेका मेलोडी तयार कई आहे अॼु ॿुधो तव्हां अॼु हितां ॿुधो शैला गुल शो मां ॿुधो उन्हीं जो जेको थीम स्टोरी वग़ैरह रखी आहे उन जी अंदर रिकॉर्ड आयो आहे इंशाअल्लाह ताला मां उहा जेका आहे छो जो दोस्त मूंखां बार बार फोन करे पुछंदा ऐं इन खां पोइ असां तव्हांजो फेवरेट सॉन्ग बि ॿुधंदासीं छो जो हाणे सोहना लगदा अली वाला खां पोइ
जो सोना लगदा है वाला पार्ट 2 तक कर रहा है इंशाल्लाह रिकॉर्डिंग्स मुझे हले पई ताकि वरी द शेला गुल शो में भी बी शेयर कयूं था असा मोजो ही उस्ताद जो बेहतरीन डुएट अची रयो है या गाल ता मां जो कोई इंतजार में उसन तक शेयर ना है थी असा ताकि बुधाई असा तमाम बेहतरीन डुएट है असा भी कोशिश कई है उस्ताद तजारी गल उस्ताद है ना माशाल्लाह पहले तरफा कोशिश कई है असा के खुशी न गाल जी है एसआर प्रोडक्शन में एक जो नो ट्रेंड हले तो पियो त मैडम हुमेरा सा भी है ऐ तुफैल बासा भी है वो सॉन्ग था बुधजो मजो ईंदो था के भाई मां व्यूअर्स के बुधाई दो हला त मैडम शेला मैं एडो तो बेहतरीन रची करे मां आर्टिस्ट के डिठो है जेके आर्टिस्ट रिलैक्स थी ऐ मुस्कुरा करे गाइदा उन्हनि जो जेको कॉन्फिडेंस आहे उहा कामयाबी आहे बिल्कुल यही है बिल्कुल अगर जे कने ता ट्रिडी करे गाओ था ऐ सुठो गाओ था ट्रिडी करे गाओ था सुठो गाओ था ये कॉन्फिडेंस ना अच्छा असा के तहा जने मोकलायूं था त तहा पंहिंजी पसंद जो सॉन्ग्स बुधाईंदे वींदे मोकलाईंदा मूं उहो गीत पंहिंजी ज़िंदगी में जो पहिरियों स्टार्ट कयो मां 6 दर्जो पढ़दो अच्छा 6th क्लास में 6th क्लास में होस उहा शय मुंहिंजी ज़िंदगी सब ऐं वरी कमाल जी ॻाल्हि आहे त मुंहिंजी आवाज़ जी स्टार्ट शाह अब्दुल बिटाई जे लफ़्ज़ सां माशाल्लाह शायद तंहिंजी वजह सां मुंहिंजी आवाज़ में जो कुछ भी रचाव आहे या थोरो घणो मां नंढड़ो आर्टिस्ट आहियां वॾो आर्टिस्ट न आहियां वो रचाव बि लतीफ़ सरकार जी बोले बिल्कुल खुश पेरे पवंदी असाण चवंदी असां रही वन रात बभोर में अल्लाह रही वन रात बभोर में पेरे पवंदी असां उठता आरिय जाम जा अल्लाह आरिय जाम जा सोने जाम जा मिठड़े जाम जा आरिय जाम जा बाबू वठंदी असाण चवंदी असाण रही वन रात बंबोर में अल्लाह रही वन रात बंबोर में पेरे पवंदी असाण अदियूं शाह लतीफ चे अल्लाह लाल लतीफ चे सोहणो लतीफ चे घोट लतीफ चे मुर्शिद लतीफ चे गोले लगदी असाण चवंदी असाण रही वन रात बबोर में अल्लाह रही वन रात बबोर में पेरे पवंदी असाण तमाम जबरदस्त है लख थोड़ा तवाजा अल्लाह से ता के हमेशा अगर मुके पंज शो में घुराया वा त शायद मां तंदा किटी थी छो मुझे वजह है ता एज ए होस्ट जिथे भी कम कयो है जे भी चैनल ते ता कम कयो है ऐं ता जो शो स्पेशली एज ए सिंगर त ता माशाल्लाह कमाल आयो मां हमेशा एज ए होस्ट ता के नो पावरफुल है सुठे तरीके सां मुके वणंदो आ सभिन चैनल ते वेही करे होस्ट इज जिनन माण्हू वटि लफ़्ज़नि जा गुलदस्ता हूंदा न उन्हनि जी चार्मिंग सां माण्हू छो माण्हू कंटिन्यू हिकिड़ो 2 कलाक प्रोग्राम ॾिसे बिल्कुल यही है सो हकीकत है ये तव्हांजी मोहबतूं आहिनि अल्लाह से तो शाद रखी आबाद मुंहिंजे लाइ ये लफ़्ज़ काफ़ी आहिनि जेके अल्लाह से शाद तमाम सुठा आयो अल्लाह से तव्हांखे हमेशा आबाद रखे खोड़ सारे दुआऊं तव्हांजे लाइ ऐं मां उन चवां थी त सुहिणा लॻंदा अली वाला बि असां ट्वीट कंदा इंशाल्लाह असां त असां वाइदो था कयूं छो मुंहिंजी पंहिंजी पर्सनल या ख्वाहिश आहे मुंहिंजी भाई हिकिड़ो तमामु सीक्रेट दिलड़ी माण्हू बिल्कुल उनजी ख्वाहिश आहे त असां ट्वीट कयूं था असांखे उस्ताद इजाज़त ॾींदो असां वरी नए उन सां ठाहींदासीं इंशाल्लाह तव्हांखे तमामु घणो पसंदि बि ईंदो ऐं असांजी कोशिशि हूंदी रमाज ऑन ईयर कमिटमेंट वठंदीमान बिल्कुल इहो मूं तव्हां सां कमिटमेंट करे छॾियो थैंक यू त सोना लॻंदा अली वाला खे असां पाके ऐं असां उहो जिते किथे गॾु आहियूं असां तंग करे छॾंदासीं थैंक यू सो मच अल्लाह तव्हां ख़ुशि रखे रखंदा ऐं हमेशा ईअं आबाद हुजो असांजी दुआ हमेशा तव्हां सां गॾु थैंक यू सो मच जी मां बि अगरि तव्हां सां इजाज़त वठंदसि इंशाल्लाह ताला जिते हुजो हमेशा ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं यकीन आहे जेको प्रोग्राम तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो कमेंट्स में असांखे ज़रूरु ॿुधाइजो त फिर बार कहिड़ा गाना पसंदि आया अञा छा था ॿुधणु चाहियो ज़रूरु असांखे ॿुधाइजो सभु मैसेज मां फॉरवर्ड कंदीमांसि पर ख़्यालु रखिजो दुआ में ज़रूरु यादि रखिजो अल्लाह निगहबान Thanks for watching this video. For more updates, subscribe Shehla Gul Official.